مبارڪپور لڳ خدابخش مهتم जे रहवासी محمد امين مهتم पंहिंजे घर जे प्लाट ते बााثرن पारां قبضي जे ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे हुन सिन टीवी सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त हिन जे प्लाट ते जेको घर जे ॿाहिरां प्लाट आहे उन ते बााثरन कब्ज़ो कयो आहे ऐं हू मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जेके कल्ह खां वठी हुननि पंहिंजी झूपड़ी ज़बरदस्ती ठाही आहे। हुन वधीक ॿुधायो त साईं मसइलो इहो आहे त असांजो ॻोठु ख़ुदाबख़्श महतम में असांजे घर जे भरिसां असांजो प्लाट आहे, जेको नेक मर्दनि जे फ़ैसिले तहत ही स्टाम्प मौजूदु आहे। क़ुर पाक जो फ़ैसिलो आहे, क़ुर पाक ते फ़ैसिले तहत ही स्टाम्प आहे। उहो प्लाट आहे असांजो। उन प्लाट ते मोहम्मद रमज़ान नूर हसन उनजा पुट ऐं उनजा भाइर नाजाइज़ तौर ते असांखे हिरासा कनि था, मोतबार धमकियूं ॾियनि था। असांजे प्लाट ते उन्हनि कब्ज़ो कयो आहे। असां वस वारनि ऑफिसरनि ऐं SSP सखर खां इंसाफ़ जी अपील था कयूं त असां सां इंसाफ़ थिए ऐं असांजे प्लाट जो कब्ज़ो असांखे वापसि करायो वञे, असांखे तोहफ़ो ॾिनो वञे त जीअं असां ऐं असांजी फैमिली महफ़ूज़ तरीक़े सां रही सघूं। असांखे मौतमार धमकियूं मिली रहियूं आहिनि त कहिड़े बि तरीक़े सां असांखे नुक़सानु ॾेई सघनि था, असांखे मारे सघनि था या अगवा कराईंदा। उहे इंतिहाई ख़तरनाक क़िस्म जा माण्हू आहिनि। असां इंसाफ़ जी अपील था कयूं त महिरबानी करे असां इंसाफ़ कयो वञे। मुज़ाहिरो कंदड़ SSP सखर खां मुतालबो कयो त बााثरन खां फौरी तौरु कब्ज़ो ख़ाली कराए ॾिनो वञे ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। कैमरामैन बासित महर सां गॾु मजीद महर, सिन TV न्यूज़ ठकराठो।